नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे फुल शहर का खबर ॾींदा हलूं त गुज़रियल ॾींहुं क़ोइटे मकरान क़ोस्टल हाईवे ते दहशतगर्दन हथियां शहीद थियल 14 ॼणनि में शामिल फुल शहर भरिसां ॻोठ हाजी अतामद मरी जे रवासी नेवी में पोस्ट गार्ड 28 साला नौजवान ज़ुल्फ़कार मरी जो मड़ एम्बुलेंस ज़रिए ॻोठ आंदो वियो। संदसि जी जनाज़े निमाज़ संदसि ॻोठ में अदा कई वई। जनाज़े निमाज़ में फ़ौजी जे आला अमलदारनि मेजर मोहसन, नायब सूबेदार एहसन ऐं ॿिनि समेत सियासी समाजी अॻवान ॻोठनि सहाफ़ियुनि जी वॾे अंग में शिरकत कई। संदसि मड़ खे फ़ौजी एजाज़े सां तदफ़ीन कयो वियो। ॿिए पासे ॿुधायो पियो वञे त 10 साल पहिरीं क़ुरान शरीफ़ जो हाफ़िज़ पूरो करे नेवी पोस्ट गार्ड में एहलकार तौरु शामिल थियो। संदसि खे हिकु पुटु ऐं हिकु न्याणी जो औलाद आहे। वधीक खबरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।